ब्रीफिंग ॾींदा कंहिं कंहिंजे मथां एफ आई आर थिए सर 22 जी पिटीशन असां फाइल कई असे जेको 27/4 ते असांजे दोस्तनि ते हमिलो कयो वियो पुरअमन कैंप ते तशद्दुद कयो वियो फायरिंग कई वई शेलिंग कई वई काफ़ी सारा असांजा वकील ज़ख़्मी थिया उन में काफ़ी सारा जेके क़ौमी कारकुन भी ज़ख़्मी थिया उन्हनि जे हवाले सां असां पिटीशन फाइल कई असे जंहिंमें अॼु अदालत जेको आहे आर्डर करे छॾियो आहे त SSP मलिर काशिफ आफ्ताब अब्बासी DSP मंसूर बोज़दार SHO जेको आहे अलन अब्बासी स्टील टाउन जो SHO आहे SHO बिन कासिम ताहिरुल कादरी ऐं ॿिया जेके पुलिस अमलदार इन पुरतशद्दुद अमल में हुया उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ FIR जो आर्डर थियो आहे ऐं असां ज़रूरु FIR कराईंदासीं जो असांजो दोस्त ज़ख़्मी थियो आहे जंहिं ते तशद्दुद कयो वियो आहे पूरी सिंध ॾिठो आहे कीअं असांजे मज़लूम मारवड़नि ते शेलिंग कई वई आहे असां ज़रूरु पुलिस खे जेको आहे इहो सबक़ु ज़रूरु सेखारींदासीं त आवाम जे मथां ऐं कानून जे जेके मुहाफ़िज़ आहिनि जेके वकील आहिनि उन्हनि ते तशद्दुद करण जो छा जेको आहे पुलिस पार्टी जेका आहे अॼु बि रिवायती जेके हरबा हूंदा आहिनि इन पिटीशन खे टारण जा हितां टाइम वठण जा बहाना पुलिस घड़िया पर अदालत उन्हनि जे कंहिं बि बहाने खे क़बूल न कयो ऐं अदालत जेको आहे हुननि जे ख़िलाफ़ FIR कटण जो आर्डर अॼु करे छॾियो आहे ऐं इंशाअल्लाह अॼु शाम असां पंहिंजे दोस्तनि सां गॾु मलिर बार जे काफ़िले सां गॾु FIR दर्ज कराइण वेंदासीं हाणे ॾिसूं था त पुलिस अदालत जे इन आर्डर खे केतिरी अहमियत ॾिए थी ऐं पुलिस उन आर्डर ते केतिरो जेको आहे अमल दरामद करे थी असांजो हक़ आहे हाणे असां कोर्ट मां बि आर्डर वठी चुका आहियूं असां FIR शाम वञी दर्ज कराईंदासीं ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे बि गुज़ारिश कयूं था त असां सां गॾु शाम जो स्टील टाउन थाणे ते पुॼी करे हिन जेको पुलिस बर्बरियत कई आहे जेका गुंडागर्दी कई आहे जेका हिकु पुरतशद्दुद कार्रवाई कई आहे उन जी FIR दर्ज कराइण में सभु दोस्त असांजा गॾु वेंदा ऐं असां सां सहकार छा चवणु आहे तव्हांजो सर अल्लाह पाक असांखे फ़तह नसीब कई कनाला रे शूट में ऐं असांजी जंग हुई असांजी कानूनी जंग हुई उन में बि अदालत सगोरे असांजे हक़ में फ़ैसिलो कयो आहे ऐं इहे जेका कानून जा दलाल हुया कारियूं ॾिढियूं हुयूं इन्हनि जे मथां FIR जो ऑर्डर कयो आहे ऐं इंशाअल्लाह अॼु शाम जो सभिनी दोस्तनि सां गॾु इन्हनि जे मथां FIR कंदासीं ऐं वरी बि इन्वेस्टिगेशन इन्हनि जे हथ में आहे ऐं जेको कानून कैफ़रे किरदार ते इन्हनि खे पुॼाईंदासीं इंशाअल्लाह। छा चवंदा अॼु आर्डर थियो आहे पुलिस जे मथां केस दाख़िल करणु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इहो आर्डर इंशाअल्लाह इम्प्लीमेंट थींदो FIR थींदी असांजे निशान आरई साहब खे तशद्दुद कयो आहे हुनजे जेको खून जो हिकिड़ो फुड़ो आहे हुनजो असां हिसाबु वठंदासीं कोर्ट कटाणे में आणींदासीं इंशाअल्लाह उहे बची न सघंदा भले उहो कहिड़ो IG लेवल जो ऑफिसर छो न हुजे इंशाअल्लाह FIR बि थींदी प्रोसीडिंग बि थींदी ऐं हुन ते कानूनी एक्शन बि थींदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त अलन अब्बासी पंहिंजा जेके प्राइवेट गुंडनि सां ऐं पुलिस ऑफिसर जेके अची करे उते पुरअमन एहतजाज में जेको तशद्दुद कयो उन जी असां मज़म्मत बि कयूं था ऐं उन खां बाद में असांजो वकील साहब निशान आरई ते जेको गैर कानूनी ऐं जेको आहे उन ते हमिलो जेको कयो उनखे शदीद ज़ख़्मी कयो वियो ऐं काफ़ी ॿिया कारकुननि ते बि जेको आहे उन्हनि जेके पंहिंजो माराकुटी कई ऐं हथियारनि जे ज़ोर ते असां सां जेको एहतजाज में कई असां उनजी पुरमोल मदद कयूं था उन खां पोइ असां जेका पंहिंजो 3rd ADJ में जेका असां पिटीशन फाइल कई आहे ऐं उहा अल्हम्दुलिल्लाह हलो थी वई आहे असां अॼु शाम जो पंहिंजे वकील बरादरी निशान जी अॻुवाणी में असां वेंदासीं पंहिंजो थाणे ते ऐं इंशाअल्लाह ताला FIR कटाईंदासीं। मां सम्झां थो त अॼु असांजी कानून जी फतह थी आहे उते बि तव्हां ॾिठो त असांजे दोस्त जेको अकेलो हुते मौजूदु हुयो ऐं जेके बि असांजे सियासी कारकुन हुन सां गॾु मलिर बाग जो जेको लॻल धरणो हुनजी बाक़ाइदा असांजी चौकीदारी करे रहियो निगहबानी करे रहियो ऐं सिंधु दरिया जे लाइ विड़ी रहियो हुयो ऐं तव्हां ॾिठो त असांजे दोस्त खे ज़ख़्मी बि कयो वियो उन खां बाद में FIR बि असांजे मथां कटी वई असां उन ॾींहुं बि चयोसीं त असां वकील आहियूं असां कानूनी कार्रवाई कंदासीं त कानूनी कार्रवाई कंदे असां पंहिंजी 22 जी पिटीशन दाख़िल कईसीं जेका अॼु असांजी हलो थी वई आहे ऐं शाम जो असां SHO DSP SP जे ख़िलाफ़ असां FIR कटाईंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला असांजे दोस्त सां इंसाफ़ थींदो ऐं असां कानून वारा माण्हू आहियूं ऐं असां कानून करे हथ में न वठंदासीं।